IMF ईंदड़ माली साल जी बजट लाइ पाकिस्तान जे खयल कदमनि ते राज़ी थी वियो। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान जी बजट हदफ़नि ते IMF इत्तिफ़ाक़ करे वरितो। IMF जो कर्ज़ प्रोग्राम ॿीहर शुरू थियण जा इम्कान चिटा थी विया। क़ौमी सलामती कमेटी जे पार्लियामानी पार्टी जो इन कैमरा इजलास अॼु वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास में समूरियुनि पार्लियामानी पार्टियुनि जा अॻवान शरीक थींदा। आर्मी चीफ, DG ISI, DMO ऐं DG MI शिरकत कंदा। इजलास में क़ौमी सलामती वारनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अमन चयो आहे त अॼोके क़ौमी सलामती जे इजलास करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग कंदड़ जी सरपरस्ती में थींदो। क़ौम पंहिंजे फ़ौजी क़ैद जी तस्वीर चोरनि सां ॾिसणु नथी चाहे। फ़ौज ख़िलाफ़ गंदी ज़बान इस्तेमाल करण वारा मुल्क जी ड्राइविंग सीट ते वेठा आहिनि। पाक फ़ौजी तौहीन कंदड़ अॼु क़ौमी सलामती जे इजलास में कहिड़े मुंहं सां वेंदा? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि तरफ़ां रिकॉर्ड नाणो मोकिलण ते थोराए थो। संदसि चवणु आहे त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि हिक ॾींहं में 57 करोड़ 70 लख डॉलर पाकिस्तान मोकिले नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। रोशन डिजिटल अकाउंट में जमा कयल रक़म 4.5 बिलियन डॉलर खां वधीक आहे ऐं संदन हुकूमत रोशन डिजिटल अकाउंट स्कीम जी मुकमल हिमायत ऐं सरपरस्ती करे रही आहे। परॾे में रहंदड़ पाकिस्तानी संदन क़ीमती असासो आहिनि जिन हमेशह मुल्क जी मईशत खे मज़बूत ऐं बहितर बणाइण में किरदारु अदा कयो। हुकूमत खे इन सहूलियत लाइ मुख़्तलिफ़ क़दम खणी रही आहे। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब औरंगी टाउन में 3 पार्कनि जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू इल्ज़ाम न पर कम ते यकीन रखंदा आहिनि। कराची शहर में कमु थी रहियो आहे। शहर में तरक़ी ऐं बहितरी जो सफ़र जारी रहंदो। मुख़्तलिफ़ हंधनि ते नालनि जी सफ़ाई जो कमु हलंदड़ आहे। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हां त मुल्क में अहिड़ी सूरत हाल न हुजे हां। सिंध में का बि इलेक्शन नाहे, ही बिरादरी जी चूंड आहे। हर कंहिं खे हिसो वठण जो हक़ आहे। मकानी चूंड में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा। वॾे वज़ीर जे चूंड तक तालके सेवण में PP अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार। पुलिस जूं PP उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। UC बूबक चेयरमैन जो उम्मीदवार रमज़ान ऐं जाफ़राबाद चेयरमैन जो उम्मीदवार मुनव्वर हुसैन मेमून गिरफ़्तार। वॾे वज़ीर तरफ़ां कुझु ॾींहनि में ॿीहर सेवण जे दौरे जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर इख़्तिलाफ़ ख़तमु कराए पार्टी टिकटुनि लाइ नाला फाइनल कंदो। भान सईदाबाद जे वार्ड 8 जो आज़ाद उम्मीदवार मुनव्वर हुसैन मेमून गिरफ़्तार। मेमून बिरादरी जे सर ते शहर में शटरबंद हड़ताल। वारसनि शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। सिंध असेंबली में मुखालिफ़ बुर्जगमान हलीमादल शेख रिक्शा ते बैलेट बॉक्स खणी वञण वारी वीडियो शेयर करे छॾी। संदसि चवणु आहे त सांगड़ में बिना अमले जे सामान रिक्शा ते खंयो पियो वञे। सॼे तक मां संदन उम्मीदवारनि खे अगवा कयो पियो वञे। इहा आहे इलेक्शन कमीशन जी शफ़ाफ़ चूंड। इलेक्शन कमीशन लाइ इहो अमल शर्म जोॻो आहे। अॻूणे MNA आमिर लियाकत जी क़बर कुशाई वारो अदालती फ़ैसिलो कालदम करार। सिंध हाई कोर्ट आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण खां रोके छॾियो। मरहूम जे ॿारनि तरफ़ां जुडिशियल मैजिस्ट्रेट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी वई हुई। मुल्क में हिकु भेरो ॿीहर कोरोना केसनि में ओचितो वाध। कराची में 10 ॾहाई 37, हैदराबाद में 0 ॾहाई 11% केस पहुची विया। जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि कराची में 3634 टेस्टूं कयूं वयूं जिन मां 377 जे हाकारी रिपोर्ट आई। हैदराबाद में 1765 टेस्टूं कयूं वयूं जिन मां 2 जी रिपोर्ट हाकारी आई आहे। अफ़गानिस्तान में ज़लज़ले तबाही मचाए छॾी। अफ़गान सूबे पख्तीका में ज़लज़ले सबबि 250 खां वधीक ॼणा हयातियूं विञाए वेठा। केतिराई ज़ख़्मी। इमदादी कार्रवाइयूं जारी। केतिराई माण्हू ढेर हेठि दॿियल। जानी नुक़सान वधण जो ख़दशो। वज़ीर आज़म पारां अफ़गानिस्तान में ज़लज़ले सबबि जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त हू ॾुखे वक़्त में अफ़गान भाउरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहिनि। ज़लज़ले सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दिली अफ़सोस आहे। पाकिस्तान तरफ़ां अफ़गान अवाम जी हर मुमकिन मदद कई वेंदी। सिंधु दरिया के पानी वहकरण में वाध जो सिलसिलो जारी। तौंसा बिराज वट पानी सतह में 7786 क्यूसेक वाध। गुड्डू बिराज वट पानी सतह में 6769 क्यूसेक वाध रिकॉर्ड। गुड्डू बिराज वट पानी जो मथां वहकरो 78588 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 66726 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ान सां गॾु बरसात। घर की छत किरण सबबि औरत दबजी फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी। मवासिलाती निज़ाम धरम भरम। पीर जो ॻोठ वेझो
अंधारी सां गॾु वसकारे सबबि ॻोठ मलहण नारेजो में लियाकत अली नारेजो जे घर जी छित किरण सबबि औरत फ़ौत थी वई। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पखो आदिलपुर ठिकराठ ऐं भरपासे में बरसात पवण बाद बिजली गायब थी वई। जरवार जारू लुंड गढ़ी चाकर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात पवण सबबि मौसम खुशगवार। लाड़काने में हथियारबंदनि हथियार जी फायरिंग में एएसआई शहीद। वली थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में एएसआई गुलाम अकबर सियांच शहीद ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पियो। पुलिस लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया।